नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों ने सिलसिलो जारी है। वहाँ के खैरपुर का खबर ॾिना तो खैरपुर में SSP खैरपुर उमर तुफैल खान ए सेक्शन के SHO असलम लिगारी के कारकर्दगी न ॾेखारण ते केस डिसमिस करे ॾिनो। नओं SHO ए सेक्शन अब्दुल जब्बार मेमण मुक़रर करे छॾियो। वधीक तफ़सील ॾिसूं अरशद शहर जी रिपोर्ट में। SSP खैरपुर उमर तुफैल खान ए सेक्शन के SHO असलम लगारी के कारकर्दगी न ॾेखारण हद अंदर अवामी मसाइल में कमी बजाय इजाफ़ो थियण सबब सस्पेंड करे खेस रेवन करे छॾियो। जॾहिं त नओं SHO ए सेक्शन अब्दुल जब्बार मेमण मुक़रर वधीक अब्दुल जब्बार मेमण चयो त पुलिस अवाम जी जान व माल जी हिफ़ाज़त पंहिंजो फ़र्ज़ सम्झे थी। जॾहिं त SSP ऑफिस अंदर कंप्लेन सेल जोड़ी वई आहे ऐं कंप्लेन मिलण ते बर वक़्त कार्रवाई कई वेंदी। खैरपुर में कारी गुजन रिढुनि जे करे खैरपुर पुलिस डिपार्टमेंट बदनाम थिए थी। उन मौक़े ते नओं ए सेक्शन SHO अब्दुल जब्बार मेमण थाणे जी चार्ज संभाले वरिती आहे। ए सेक्शन अब्दुल जब्बार मेमण अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी अॼु BS गंबड़ ते SHO हुउसि, उतां हुकुम मिलियो जनाब SSP साहिब जो तव्हां ए सेक्शन थाणे जी चार्ज वठो। मूंखे 2-2.5 कलाक थिया आहिनि, चार्ज वरिती आहे। इनशाला फस्ट प्रायोरिटी त जेके बि शरीफ़ शहरी आहिनि उन्हनि जी इज़त माल ऐं क्रिमिनल माण्हुनि खां कोई बि कंप्रोमाइज़ न हूंदो ऐं शहरनि जे लाइ इज़त हूंदी। जेके शरीफ़ माण्हू आहिनि, सिटी जा माण्हू आहिनि, उन्हनि खे हर वक़्तु ओबलाइज कबो ऐं उन्हनि जी इज़त कबी। बाक़ी हाणे क्रिमिनल माण्हू खे कॾहिं बि न बख़्शियो आहे, न अॻ में बख़्शियो आहे, न हाणे बख़्शींदासीं। ऐं फस्ट प्रायोरिटी लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे बहाल रखण जे लाइ ऐं पंहिंजी जेकी बि हूंदी महिनत कंदासीं ऐं इनशाला माहौल खे साज़गार बि कंदासीं ऐं सुठे नमूने कंप्रोमाइज़ कोन्हे। ऐं उन्हनि खे बिल्कुलु मुआं बि हाणे पहुतो आहियां ऐं इनशाला इन्फॉर्मेशन जेका बि हूंदी मुंहिंजो बि उन्हनि खे जेके जुआ कनि था, क्राइम कनि था, सोशल क्राइम जेको बि आहे कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी त उहो कनि। ऐं इनशाला उन्हनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते रेडूं बि कंदासीं ऐं उन्हनि खे जेको बि हुननि जो ॾोहो आहे केतिरे किरदार ते पहुचाईंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।